अस्सलाम वालेकुम। वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण 8th क्लास में जेको बाइनरी सिस्टम नंबर आहे, बाइनरी सिस्टम मतलब सिस्टम ऑफ नंबर्स आहिनि, जंहिंमें बाइनरी सिस्टम आहे, डेसिमल सिस्टम आहे, ऑक्टल आहे ऐं 5 बेस सिस्टम आहे, उहे पाण कंदासीं। हुन मां एक्सरसाइज जेकी आहे 3.2 कंदासीं। ऐं 8th क्लास डायरेक्ट छो जो PST जे लाइ ऑलरेडी असांजा खोर चैप्टर अपलोड थियल आहिनि, त PST जेकी आहे हुन जा उहे उतां काफ़ी कवर थी वेंदा। ऐं 8th क्लास ताईं PST वारनि खे बि पढ़ंदो ऐं JEST वारनि खे बि 8th क्लास मां बि पढ़ंदो आहे। त मतिलबु ॿिन्ही जो कंबाइंड ईअं सम्झी क्लास आहे। JEST वारा बि इन मां पढ़ी सघनि था ऐं PST वारा बि, ॿिन्ही खे ईअं नहीं आहे ही करना आहिनि, मतिलबु ही क्लास कवर करिणो आहे। त पाण इन करे पहिरियों उहे कंदासीं जेका ॿिन्ही जे कमु अचनि, हुन खां पोइ बाक़ी ॾिसंदासीं पर्टिकुलरली त बाबा PST लाइ अलॻि कहिड़ा हूंदा ऐं JEST लाइ अलॻि कहिड़ा हूंदा, हू पोइ बाद में कंदासीं। ठीकु आहे। हिन में छा आहे त 3.2 एक्सरसाइज डायरेक्ट छो, 3.1 छो न, छो जो पहिरीं जेकी एक्सरसाइज आहे हुनमें इंट्रोडक्शन बाइनरी नंबर सिस्टम जो ऐं जेका बि सिस्टम आहिनि नंबर्स जा उन्हनि जो इंट्रोडक्शन आहे, हू तव्हां ज़रूरु पढ़ंदा आहिनि। ठीकु आहे, हू तव्हां पाण कवर करे वेंदो। त डेसिमल में हिते असां ही बि ॿुधायूं था त डेसिमल में घणा सिम्बल्स हूंदा आहिनि, घणा नंबर्स हूंदा आहिनि स्टार्टिंग वारा, जंहिंजे अॻे मदद सां असां ॿिया नंबर ठाहींदा आहियूं। उहे बेसिक जेका आहिनि हू 10 हूंदा आहिनि, 0 खां वठी 9 ताईं। ही डेसिमल थी वियो। डेसिमल माना जंहिंमें 10 निशानियूं हुजनि, ही थी वियो। ऐं बाइनरी में बाइनरी मतिलबु 2, जंहिंमें 2 निशानियूं, 0 ऐं 1, ॿियो हिन में को अंग कोन्हे। ठीकु आहे। ऐं हिन में पाण छा कंदासीं, हिन में कन्वर्ट डेसिमल नंबर टू बाइनरी नंबर सिस्टम। पाण डेसिमल नंबर सिस्टम जो अंग पाण खे मिलियल हूंदो, हुन खे बाइनरी नंबर में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे। हिन लाइ यादि छा रखिणो आहे, यादि सिर्फ़ु ही रखिणो आहे त बाबा सदाई पाण खे 2 सां वंड करिणो आहे। छा 2 सां सिर्फ़ु, छो जो डेसिमल टू बाइनरी, त बाइनरी में घणा अंग आहिनि, 2, टोटल अंग घणा आहिनि 2, त 2 सां सदाई पाण खे वंड कंदा वेंदासीं, हू पाण सिखंदासीं बि सही। ऐं हिते पाण छा कयो आहे त एक्सरसाइज मां 3.2 मां ही प्रॉब्लम खयां आहिनि 4। ठीकु आहे, पहिरियों 9, 10 ऐं 14 प्रॉब्लम ही पाण कंदासीं। बाक़ी जेका तव्हां एक्सरसाइज मां ये जेको पोर्शन आहे हुन मां बाक़ी जेका बि प्रॉब्लम आहिनि हू तव्हां कंदो। टोटल 15 प्रॉब्लम आहिनि, 11 तव्हां पाण कंदो। हुननि में को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था ऐं भले तव्हां चेक बि कराए सघो था कमेंट में करे। ठीकु आहे। पहिरियों जेको आहे हू पाण कीअं हूंदा, ठीकु आहे, ही पहिरियों जेको आहे 36 आहे। पाण करिणो छा आहे त ही 36 लिखियोसीं, त 2 जो खोड़ो हिन ते पढ़णो आहे। छो जो बाइनरी में पाण चेंज कयूं था त 2 जो सदाई 2 जो खोड़ो पढ़ंदा। ठीकु आहे। 2 जो 3 ते घणे भेरे लॻो, 1 भेरे, 1 हेॾे विया, ही 16 थी विया, 16 ते 2 जो घणे भेरे लॻो, 8 भेरे। तव्हां डायरेक्ट 36 ते बि 2 जो पढ़ी सघो था बाबा 18 भेरे लॻो। हाणे घणा बचिया, पूरो खोड़ो लॻो, बचिया 0। जेकी पाछी हूंदी हू पाण हिते लिखंदासीं। पूरो खोड़ो लॻे, टेबल लॻे त पाछी 0, मतिलबु जेके रिमाइंडर आहे हू 0 थींदो, बाक़ी 0 थींदो। वरी बि 2 जो ई हणंदासीं। हाणे 2 जो हणण ते घणे भेरे लॻो, 9 भेरे। पूरो खोड़ो लॻो त इन करे जेकी पाछी आहे हू 0, रिमाइंडर जेको आहे हू 0। वरी 2 जो घणे भेरे लॻो, 2 जो 9 ते 4 भेरे लॻो। ठीकु आहे, 4 × 8 थींदो आहे, त बाक़ी घणा बचिया, बाक़ी 1 बचियो, हू 1 पाण हिते लिखियोसीं। वरी 2 जो चेन ते घणे भेरे खोड़ो लॻो, 2 भेरे। पूरो लॻो आहे त मतिलबु पाछी 0। ठीकु आहे। वरी 2 जो 2 ते घणे भेरे लॻो, 2 जो 2 ते 1 भेरे लॻो, पूरो लॻो आहे त पाछी जेकी आहे हू हिते 0। ठीकु थी वियो। हाणे पाण इन खे लिखंदासीं। कीअं लिखिणो आहे, हितां ईअं एरो कढंदासीं ऐं हितां ईअं। त हाणे ही तरतीब पाण फॉलो कंदासीं। ही पहिरियों ही लिखंदासीं, पोइ ईअं लिखंदा वेंदासीं। मतिलबु हेॾां खां लिखणु शुरू करिणो आहे। त छा थींदो, 36 जेको आहे, 36 डेसिमल जो आहे। ही जेकॾहिं 10 नंढा ॾियो त को हर्ज न आहे, जेकॾहिं न बि ॾियो त कंसीडर कया वेंदा त ही डेसिमल जा। हाणे 1 ही 0 0 1 00। ठीकु आहे। ऐं बाइनरी लाइ हिते 2 पाण खे ॾियणा हूंदा आहिनि,
त ख़बर पए त हीउ जेको नंबर आहे ही डेसिमल जो आहे, बाइनरी जो आहे या ॿिए कंहिंजो आहे। बाइनरी जो आहे त हिते ई नंढा हेठि तव्हां 2 ॾींदो जेकी बेस आहे। ठीकु थी वियो। हाणे पाण ॿिया ॾिसूं था। हाणे पाण ही कंदासीं, मतिलबु नओं जेको आहे। हाणे पाण छा कयो आहे, साॻिए तरीक़े सां ॿिनि जो ई खोड़ो पढ़ियो आहे। ॿिनि जो 9 ते घणे हिते पाण छा पिया कयूं, हिते पाण डायरेक्ट 1 ते 3 ते पढ़ूं पिया या टोटल मिलाए 36 ते पढ़ी पिया वठूं। बाक़ी हिते पाण एॾो डिघो खोड़ो सभिनी ते न हणी सघंदासीं। पोइ पाण छा कंदासीं, पाण हिकु हिकु करे खोड़ो हणंदासीं, टेबल हणंदासीं। ॿिनि जो पहिरियों 9 ते पढ़ियोसीं, घणे भेरे लॻो 4 भेरे, हिकु बचो हिकु हेॾे शिफ्ट थी वियो, ही थी विया 19। 19 ते ॿिनि जो घणे भेरे लॻो 18 भेरे, 9 × 18। ॿिनि जो 19 ते घणे भेरे लॻो 9 भेरे, 9 × 18। ठीकु आहे, त 9 हिते लिखियासीं, हिकु हेॾे शिफ्ट थी वियो, ही थी विया 19। वरी ॿिनि जो 19 ते घणे भेरे लॻो 9 × 18, 9 भेरे, हू 9 हिते पाण लिखियासीं। जेतिरे भेरे खोड़ो लॻंदो वेंदो हू पाण ईअं हेठि लिखंदा वेंदासीं। हाणे 18 थिया, बाक़ी घणा बचिया, बाक़ी 1। सही थी वियो। हाणे वरी ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं टेबल। ॿिनि जो 4 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, ऐं ॿिनि जो 9 ते घणे भेरे लॻो 4 × 8, 4 भेरे, त हिकु हेॾे शिफ्ट थी वियो, ही थी विया 19। ॿिनि जो 19 ते घणे भेरे लॻो 9 × 18, 9 भेरे। ठीकु आहे, ऐं बाक़ी हिकु बचियो। 19 हुया, 9 × 18, त 19 मां 18 विया, बाक़ी हिकु, हू हिकु हिते लिखियोसीं। वरी ॿिनि जो 2 ते घणे भेरे लॻो 1 भेरे, ॿिनि जो 4 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, ॿिनि जो 9 ते घणे भेरे लॻो 4 भेरे, 4 × 8, बाक़ी घणा बचिया, 9 मां 8 विया, बाक़ी हिकु, हू पाण हिकु हिते लिखियोसीं। वरी ॿिनि जो 12 ते, हाणे 1 ते त नथो लॻे त पाण ॿिनि खे मिलाए इन ते खोड़ो आयो आहे। ॿिनि जो 12 ते घणे भेरे लॻो 6 भेरे, पूरो लॻो, ऐं ॿिनि जो 4 ते घणे भेरे लॻो 2 भेरे। ॿिनि जो 4 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, पाची को बची, बाक़ी कुझु बि न बचियो आहे, पूरो खोड़ो लॻो आहे। त जॾहिं पूरो खोड़ो लॻे त बाक़ी 0 हूंदो आहे, ही 0। ॿिनि जो 6 ते घणे भेरे लॻो 3 भेरे, ॿिट्रिकी 6, त ॿिनि ते घणे भेरे लॻो 1 भेरे, मतिलबु पूरो खोड़ो लॻो आहे, इन करे बाक़ी 0। ठीकु थियो। हाणे ॿिनि जो 3 ते घणे भेरे लॻो 1 भेरे, 1 × 2, बाक़ी हिकु बचो, हू हिकु हेॾे शिफ्ट थी वियो, ही थी विया 11। ॿिनि जो 11 ते घणे भेरे लॻो 5 × 10, 5 भेरे लॻो, ऐं बाक़ी हिकु बचो, हू हिकु हिते। सही थी वियो। हाणे ॿिनि जो 15 ते पाण पढ़ंदो आहे, 1 ते नथा पढ़ी सघूं छो नंढो आहे, ॿिनि खे मिलाए पढ़ंदासीं। ॿिनि जो 15 ते घणे भेरे लॻो 7 × 14, 7 भेरे लॻो, त बाक़ी हिकु बचियो, हू पाण हिते लिखियोसीं। हाणे ॿिनि जो 7 ते घणे भेरे लॻे थो, ॿिट्रिकी 6, 3 भेरे लॻो, बाक़ी हिकु बचियो, हू हिकु हिते। ॿिनि जो 3 ते घणे भेरे लॻे थो 1 भेरे, ऐं बाक़ी बचियो 1। 1 × 2, 3 मां 2 विया, बाक़ी 1। ठीकु आहे, 1 × 2, 1 भेरे खोड़ो लॻो, ऐं 3 मां 2 विया, बाक़ी 1। मतिलबु त जेतिरे भेरे खोड़ो लॻंदो हू पाण हिते लिखंदा वेंदासीं, हेठि लिखंदा वेंदासीं, ऐं जेकी पाची बचंदी वेंदी, रिमाइंडर हूंदो बाक़ी बचंदी वेंदी, हू पाण ईअं लिखंदा वेंदासीं। हाणे छा करिणो आहे, हिन साइड खां हेॾे ही एरो हलणो आहे, वरी मथे। ही मतिलबु तरतीब शो करे थो त पाण खे लिखणो कीअं आहे। त पाण छा कयो आहे, पहिरियों ही 1 लिखियो आहे, ही 1, पोइ वरी ही 1 ईअं लिखंदा, 1 2 3 4 5, 5 भेरे 1, 1 2 3 4 5, वरी 2 0 आहिनि, वरी 3 भेरे 1, त वरी साण ई हेठि 2 नंढा ॾिना आहिनि। ठीकु आहे, हू छो जो ही बाइनरी में आहे, नंबर छा आहे बाइनरी में। हाणे मतिलबु त 999 छाजे बराबरि थींदो, 5 भेरे 1, 00, 3 भेरे 1, वरी हेठि पाण 2 ॾेई छॾंदासीं। ठीकु आहे, उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। हाणे पाण ॿिया ॾिसूं था। हाणे पाण ही कंदासीं 1600 आहे, हिन खे बि पाण बाइनरी नंबर में, ही डेसिमल में आहे, हिन खे बि पाण बाइनरी नंबर में चेंज करिणो आहे। ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं। ॿिनि जो 16 ते घणे भेरे लॻो 8 भेरे, ही साॻियूं 0 उहे लाहे आंदियूं, पूरो खोड़ो लॻो, हिन करे पाछी जेकी आहे हू 0 रखीसीं रिमाइंडर। हाणे ॿिनि जो 8 ते घणे भेरे खोड़ो लॻो 4 भेरे, ऐं बाक़ी 0 उहे लाहे आंदियूं, पूरो लॻो आहे, हिन करे बाक़ी 0।
ॿिनि जो चइनि ते घणे भेरे लॻो 2 भेरे, ही साॻियूं 0 लाहे आंदियूंसीं, पूरो पूरो खोड़ो लॻो आहे हिन करे बाक़ी 0। वरी ॿिनि जो ॿिनि ते घणे भेरे लॻे थो 1 भेरे, साॻियूं 0 लाहे आंदियूंसीं, पूरो पूरो लॻे थो हिन करे रिमाइंडर जेको आहे उहो 0। ॿिनि जो 100 ते ॿिनि जो 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, ही ॿिनि खे मिलाए ही 10 थी विया, 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे ऐं बाक़ी 0 उहे लाहे आंदीसीं, ऐं बाक़ी कुझु बचियो, बाक़ी कुझु न बचियो हिन करे रिमाइंडर 0 आहे, पूरो पूरो खोड़ो लॻो आहे। वरी ॿिनि जो 50 ते घणे भेरे लॻो 25 भेरे, त यहाँ अलॻि अलॻि तव्हां बि हणी सघो था। ॿिनि जो 5 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, हिकु हेॾे हलियो वियो, ही थी विया 10। 10 ते ॿिनि जो घणे भेरे लॻो 5 भेरे, बाक़ी कुझु बचियो न त 0 हिते ॾियणी आहे। ॿिनि जो ॿिनि ते 1 भेरे खोड़ो लॻो, हू हिकु हिते लिखियोसीं। ॿिनि जो 5 ते 2 भेरे खोड़ो लॻो, ॿिनियूं 4, बाक़ी हिकु बचियो, हू पाण हिकु हिते लिखियोसीं। ॿिनि जो 12 ते घणे भेरे खोड़ो लॻो 6 भेरे, बाक़ी कुझु बचियो न त ही 0। ॿिनि जो 6 ते घणे भेरे खोड़ो लॻो, ॿिनि जो 6 ते 3 भेरे खोड़ो लॻो, बाक़ी कुझु बचियो न त ही 0। ॿिनि जो 3 ते घणे भेरे खोड़ो लॻो 1 भेरे, हू हिकु हिते लिखियोसीं, ऐं 1 ॾूं 3 मां 2 विया, बाक़ी 1, हू हिकु हिते। साॻियो ई तरीक़ो हेॾां खां पाण हेॾे मथे वञिणो, पहिरियों ही लिखियोसीं, ठीकु आहे। वरी 2 भेरे 0, 2 भेरे 0, हिकु, हुन खां पोइ 6 0 आहिनि, ही 6 0, हेठि पाण वरी बाइनरी जी जेकी नंढा 2 ॾेई छॾंदा आहियूं, जीअं बेस जी ख़बर पए त ही नंबर कहिड़े में आहे, ठीकु आहे। हाणे ही ॿियो ॾिसूं था जेको आख़िरी आहे 14 एक्सरसाइज़ में, उनमें 2001 खे पाण बाइनरी नंबर में चेंज करिणो आहे। साॻियो ई तरीक़ो ॿिनि सां पाण वंड कंदासीं। ॿिनि जो ॿिनि ते घणे भेरे लॻो 1 भेरे, बाक़ी ही 2 0 साॻियूं आंदियूंसीं, त हिन ते लॻो कोन, मतिलबु ही रिमाइंडर में हलियो वेंदो, ठीकु आहे। ही हिकु रिमाइंडर, ईअं बि पाण पंहिंजे कॉमन सेंस जे थ्रू वंड कयूं त 2001 आहे, 2001 आहे, त हिन खे ॿिनि में वंड कयूं त 1000 जो नोट आयो, बाक़ी हिकु बचियो, उहो हिकु हिते, ठीकु थी वियो। हाणे वरी 1000 खे, जेको 1000 बचियो आहे, हिन खे वरी ॿिनि सां वंड करिणो आहे। ॿिनि जो खोड़ो 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, त ही बाक़ी साॻियूं 0, पूरो पूरो खोड़ो लॻो आहे, टेबल लॻो आहे, हिन करे बाक़ी 0। वरी ॿिनि जो 5 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, हिकु हेॾे हलिया विया, 10 थी विया। 10 ते ॿिनि जो घणे भेरे लॻो 5 भेरे, त ही 0 साॻी, पूरो पूरो लॻो आहे, हिन करे बाक़ी 0। वरी ॿिनि जो ॿिनि ते घणे भेरे लॻो 1 भेरे, त ॿिनि जो 5 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, हिकु हेॾे हलियो वियो, छो जो ॿिनियूं 4, 5 मां 4 विया, बाक़ी हिकु, हू हिकु हेॾे हलियो वियो, त ही थी विया 10। ॿिनि जो 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, पूरो पूरो खोड़ो लॻो आहे, छो जो 2 5 10 थींदो आहे, 10 मां 10 विया, बाक़ी 0, ही 0। वरी ॿिनि जो 12 ते घणे भेरे लॻो 6 भेरे, ठीकु आहे। हिकु त नथो लॻी सघे त ॿिन्ही खे मिलाए हिकु ऐं ॿिनि खे मिलाए पाण खोड़ो हयो टेबल हयो आहे। ॿिनि जो 12 ते 6 भेरे लॻो, ऐं ॿिनि जो 5 ते 2 भेरे लॻो, ॿिनियूं 4, ऐं 5 मां 4 विया, बाक़ी हिकु, हू हिकु पाण हिते लिखियोसीं, ठीकु थी वियो। हाणे 62 खे पाण 62 ते पाण ॿिनि जो खोड़ो पढ़नो आहे। ॿिनि जो 4 ते घणे भेरे लॻो 3 भेरे, ॿिनि जो ॿिनि ते घणे भेरे लॻो 1 भेरे, पूरो पूरो खोड़ो लॻो आहे, हिन करे बाक़ी 0, कुझु बचियो न आहे त 0। वरी सही, हाणे वरी ॿिनि जो 3 ते घणे भेरे खोड़ो लॻो 1 भेरे, हिकु हेॾे शिफ्ट थी वियो, ही थी विया 11। ॿिनि जो 11 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, 5 ॾूं 10, 11 मां 10 विया, बाक़ी 1। वरी ॿिनि जो 15 ते घणे भेरे खोड़ो लॻो 15 ते 7 भेरे, 7 ॾूं 14, हाणे 15 मां 14 विया, बाक़ी 1, हू हिकु हिते लिखियोसीं। ॿिनि जो 7 ते घणे भेरे लॻो 1 ॾूं 2 ॾूं 4, 3 ॾूं 6, 7 मां 6 विया, बाक़ी 1, ऐं 1 ॾूं 2 ॾूं 4, 3 ॾूं 6, 3 भेरे लॻो, हू 3 हिते, ऐं 7 मां 6 विया, बाक़ी 1, हू हिकु हिते। वरी ॿिनि जो 3 ते पढ़ियोसीं 1 भेरे लॻो, 1 ॾूं 2, ऐं 3 मां 2 विया, बाक़ी 1, हू हिकु हिते, सही थी वियो। हाणे पाण साॻी तरतीब हेॾां खां हीअं लिखिणो आहे। पहिरियों पाण लिखिया आहिनि 1 2 3 4 5 भेरे 1 1, 1 2 3 4 5, 5 भेरे 1 1, पोइ 0, पोइ 1 0 1, पोइ 3 भेरे 0, ऐं पोइ 1। ऐं साण ही
बाइनरी जी निशानी जेकी उहो ॾेई छॾी। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। ऐं होमवर्क जेको एक्सरसाइज मां आहे हू करे तव्हां असांखे चेक बि कराए सघो था। ऐं उन्हनि में को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट करे पुछी बि सघो था। जी त तव्हां ईअं कयो, जेको एक्सरसाइज जी एक्सरसाइज गिवन आहे 3.2 हिन जा वरी आंसर बि मिलियल हूंदा, होॾां पंहिंजा आंसर जेका आहिनि हू वेरीफाई करे सघो था। ठीकु आहे, मिलंदा नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।